भाजिया खाना हुई थे ये बात कर सब पे पानी दाल पत्री पीऊंगा। अच्छा लेडीज पार्क है, सजा भाई बिठा है हां ये थी माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे जुमो 12 मार्च सुबुह जा 7 थिया आहिनि ऐं असां घर मां निकितऊं हाणे ऐं मुंहिंजो भाउ मूंखे छॾणु थो वञे बस स्टॉप ते। अॼु इंशाल्लाह कराची जो वञण जो इरादो आहे, अलाह कंदो ख़ैर सां सफ़र गुज़रंदो। कहिड़ी जगह अॻियां बीठो पोइ दफ़े हिते आयासीं। जो शख्स अपनी बीवी की आदतों हसलतों से खुश ना हो, वो जब उसके सामने जाए या वही उठा करे, इंशाअल्लाह नेक हासिल हो जाएगी। वैसे ए सीटा ਤੁਹਾਨੂੰ ਮਿਲਣੀਆਂ ਤੇ ਨਹੀਂ ਦੁਬਾਰਾ ਫਿਰ ਮੇਰਾ ਪੁੱਤਰ ਉਹੀ ਪਲਾਸਟਿਕ ਤੇ ਬਹਿਣਾ। शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजे घर में आहियां ऐं
हिन महिल सांझी जी निमाज़ पढ़ी वरिती आहे। हिते सुराण बसर कटे रखियो आहे ऐं मां पचाईंदमि चणनि जी दाल, छो त मां एतिरनि ॾींहंनि खां दाल न खाधी ऐं मां दाल खे ॾाढो मिस कयो आहे। ऐं सुराण जी पसंदि सां त हिते पचनि पटाटनि जा कटलेट्स। त इहो हाणे सॼो कमु सुराण कंदी, मां तव्हां सां थोरी कचहरी कंदमि, उनखां पोइ अची मां राति जी मानी पचाईंदसि। पूरनि 10 ॾींहंनि खां पोइ अॼु मां वापसि साॻी जाइ ते वेही पंहिंजे घर में तव्हां सां ॻाल्हाए रही आहियां ऐं घर अची मां इलाही ख़ुशि आहियां, पर अम्मा खे ॾाढो मिस थी कयां। उहो काफ़ी बहितर थी वई हुई, पर पोइ बि ॼण त अजीब हिकिड़ी उदासी थी वई आहे मूंखे। ऐं राति जो मां चाहियो त मां हुनजो नंढिड़ो हिकिड़ो वीडियो रिकॉर्ड कयां, त लाइट हली वई। उनखां पोइ अम्मा चयो त वीडियो खे छॾेसि, बसि तूं मुंहिंजो आवाज़ु रिकॉर्ड कर। त मां अम्मा जो हिकिड़ो नंढिड़ो वॉइस क्लिप रिकॉर्ड कयो आहे, उहो मां एंड में हिन अॼु वारे व्लॉग जी लॻाईंदसि। उन तव्हां सभिनी खे थैंक यू चयो आहे, तव्हांखे दुआऊं बि ॾिनियूं अथई, तव्हांजे दुआनि जी बि महिरबानी मञी अथई। ऐं अची वियमि घर। सॼे ॾींहं जे सफ़र में कुझु बि मां ख़ासि रिकॉर्ड कोन कयो, छो त वेंदे महिल मां सभु कुझु तक़रीबन रिकॉर्ड कयो। साॻा रोड हुया, साॻा नज़ारा हुया, पोइ बि हितां हुतां जूं टुकरियूं जेके मूंखां थी सघियूं उहे मां रिकॉर्ड कयूं। ॿियो त पब्लिक ट्रांसपोर्ट में उफ़ तोभां ॾाढो ॾुखियो सफ़र आहे। मतिलबु ॾुखियो ॿी का तकलीफ़ न आहे, पर करोना जो भउ, वायरस जो, ऐं माण्हू हालांकि सीट बाय सीट माण्हू वेहनि था, पर तॾहिं बि मूंखे अजीब हिकिड़ो अजीब अहसासु पियो थिए। सो मां ईअं सोचियो पंहिंजे ज़हन में त वेंदे महिल त असां कार में वियासीं, ईंदे महिल मां अकेली हुयमि, सामान बि न हो, कुझु बि न हो, छो त असां वेंदे महिल चैरिटी जो ॾाढो सारो सामान खणी वियासीं न, उहो सॼो उते अलाह जो शुक्र आहे विरहाइजी वियो। त हाणे अकेली ॼणी त मां एॾो सारो कार जो ख़र्चु बर्दाश्त न पई करे सघां, छो त टैक्सी हुई जेका हितां असां टैक्सी में ई वियासीं, तंहिंजे करे मां बस में अची वियमि। ईअं त कंफर्टेबल हुयो, कोई भउ न आहे, कुझु बि न आहे, पर तॾहिं बि हिकिड़ो पब्लिक ट्रांसपोर्ट में अॼुकल्ह सफ़र करण जो हिकिड़ो जेको भउ आहे न, उहो मुंहिंजे दिमाग़ ते तारी आहे। सो अलाह से ख़ैर करे, हर पासे कोशिशि इहा ई हूंदी त हाणे वेझड़ाई में किथे बि न निकिरिजे, छो त वरी हिकिड़ी नई लहर वायरस जी हली आहे। त अलाह पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। ज़िंदगी रब जे हथ में आहे, पर एहतियात असांजे पंहिंजे हथ में आहे, त उहो असांखे ज़रूरु करणु घुरिजे। ऐं सुभाणे मुंहिंजो इरादो आहे लाइव सेशन करण जो, सैटरडे ते 3 बजे मंझंदि जो, जीअं पाकिस्तान टाइम जे मुताबिक़ 3 बजे। ऐं मुंहिंजी कोशिशि पूरी आहे, कंहिं सबब खां नथी सघे त मां नथी चई सघां, उहा अलाह खे ख़बर, मुंहिंजे तरफ़ां पका। ऐं टॉपिक हूंदो मुंहिंजो बेरोज़गारी ऐं उनजो हल, जेतिरो मूंखां थी सघियो। ॾिसो त हिकिड़े मुल्क जो कोई हुकुमरान थी करे सभिनी बेरोज़गारनि खे नौकिरी नथो ॾेई सघे, त मां जहिड़ो हिकिड़ो नंढिड़ो आम माण्हू, हिकिड़ी नंढड़ी पॉज़िटिव सोच रखण वारो, सभिनी माण्हुनि खे रोज़गार जा हल नथो ॿुधाए सघे। पर जेको मुंहिंजे वस में हूंदो डिस्कस कंदासीं, कुझु मां हुन सां ॻाल्हायूं, कुझु पंहिंजे अकुल सां, कुझु पंहिंजे मुशाहिदे सां मूं कुझु पॉइंट्स जमा कयूं आहिनि, उहे असां सुभाणे इनशाला डिस्कस कंदासीं। ऐं मां कोशिशि कंदमि त सुभाणे जो व्लॉग बि ठाहियां, छो त एतिरनि ॾींहंनि जी ग़ैर हाज़िरीअ खां पोइ थोरो घणो कमु करिणो आहे, ज़रूरी आहे, ठीकु आहे न। सो इनशाला सुभाणे वारे व्लॉग में असां वरी मिलंदासीं, ऐं अलाह कंदो त सुभाणे लाइव सेशन में बि असां मिलंदासीं। तव्हां ही ॾिसो, मुंहिंजी अम्मा जो आवाज़ु ॿुधो, इहो नंढिड़ो ऑडियो क्लिप ॿुधो, उहा तव्हांजी ॾाढी शुक्रगुज़ार हुई। मां हुनखे रोज़ु ॿुधाईंदी हुअमि, मामा फलाणे हंधा फलाणे माण्हू तव्हांखे सलाम ॾिना आहिनि, तव्हांखे दुआऊं ॾिनियूं आहिनि, एॾी ख़ुशि थींदी जंहिंजी इंतिहा न आहे। ऐं तव्हां यकीन कयो, हिन उमिरि में पोड़े माण्हू जे लाइ इहे ई शयूं ॾाढी अहमियत थियूं रखनि, चाहे उहो पोड़ो माण्हू को तव्हांजे पंहिंजे आस पास ई छो न हुजे। उनखे मोहबत प्यार, उनखे दुआऊं, उनखे सुठा लफ़्ज़ वणनि था, उनजी जेका आहे सिहत ते सुठो असरु था विझनि, उनजे दिमाग़ ते सुठो असरु था विझनि। सो इहा कोशिशि जारी रखिजो, सिर्फ़ु मुंहिंजी अम्मा लाइ न, बल्कि तव्हां पंहिंजे अम्माउनि लाइ, पंहिंजे बाबनि लाइ, पंहिंजे आस पास जे ॿुढड़नि लाइ, ज़ईफ़नि लाइ ज़रूरु कयो। हिन उमिरि में हुननि वटि ॿियो कुझु बि न आहे सिवाइ इन्हनि शयुनि जे, इहो अहमियत उन्हनि खे महसूसु कराइणु, त उहो असांजे लाइ केॾा इम्पोर्टेंट आहिनि। सो ख़ुशि जो आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, ऐं इनशाला असां वरी मिलंदासीं। ऐं तव्हां ॿुधो ई मुंहिंजी अमड़ जो आवाज़ु। मुंहिंजा प्यारा मिठड़ा ॿारो, मां नसीन ॼमी थी ॻाल्हायां। अस्सलाम वालेकुम तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां। तव्हांजे दुआनि सां मां काफ़ी बहितर थी वई आहियां। इंशाअल्लाह तव्हां आईंदा बि मुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदो, ऐं मां बि तव्हांजे लाइ तमामु घणी दुआ गो आहियां। ऐं तव्हांजो ॻाल्हियूं ऐं मोहबत ॿुधी मां ॾाढी रही थी आहियां। ख़ुदा कंदो तव्हां बि हमेशह सलामत हूंदो। चङो, अलाह जी अमान।